औरतन के बुधण ओ नौजवानो बुधो ऐं समझो मां वरी पंहिंजी जगह ते मोटी अचा कहिड़ी जगह ते अल्लाह जे ज़ात क़ुरान करीम में फरमायो लिमन कान यरजुल्लाह मुझे महबूब जी जिंदगी उन्हनि जे लाइ अमलन जो बेहतरीन नमूनो आहे जेके पंहिंजे रब सां मिलण जी उम्मीद रखनि था यकीन रखनि था रब जो मिलण कहे वडेरो मिलण थोड़ी हेॾे तवजा करदा कुर्सी खई ता इहो ई त सिंधी कौम जो अलमियो हमरा कुर्सी खई ता सब योदा वेठा ॾिसो सदको वञा ओ सुबुह थींदो ना दे खबर मोनी साहब हायर आयो हो पार को छाची असुल मट भनी छॾी बाबा तू पंहिंजा दिल हथी का करिए त मोनी तुंहिंजा मट छो भने पर चई छा यार सच कुछ ही न चई बि ॾाढो भलो पर चई अलाए छा चई अलाए छा अबा छो तू कोरे वेठो भूस बैठो होए अल्लाह ताला को तोखे भलाई करे जल्दी मोकले मदीने बैठो होए चई भलो चई अलाए छा की छा कया मुजो जिस्म तो से हो पर मारो रूह जो मोबाइल जे मैसेजन ते हिरल हो इने करे मा हिन जो रोड ते सुतो पियो होंदो हा बैठो मैसेज कंदो हा बैठो गैर जरूरी ये कालू कंदो हा त मुझे रूह के उहा ओडो सट लगी पई यार इने करे बुधम कुछ कोन बाकी चई सुभान अल्लाह ओ मुसलमान कुछ घड़ी पंहिंजे रूह के पंहिंजे जिस्म सां गड करे ॾिस गड करे पोइ पंहिंजे जिस्म के हिते रखी रूह जो कनेक्शन मदीने वारे सां मिलाए त ख़बर पई त यार कीअं लिमन कान यरजुल्लाह वल यौमल आखिर बस हाणे जल्दी खत्म तो कया ॾिठो तव्हां सुस्त थी विया हो न त हिम्मत करे ॻाल्हायो त पोइ हलियो पोइ थकबासी कोन ऐ अब्र करम थम थम के बरस ऐ अब्र करम थम थम के बरस इतना न बरस के वो आ न सके जब आ जाए महबूब मेरा जब आ जाए महबूब मेरा चम के बरस फिर इतना बरस के वो जा न सके पंहिंजे दिल के खोले वेह उम्मीद करे वेह जहिड़ा आहियूं तहिड़ा आहियूं त प्रिय जान फ़कीर आशिक़ ताहिरी जी ॻाल्हि नथा ॿुधूं ज़ुबान भले उन जी आहे पर ज़िक्र त पंहिंजे यार जो था ॿुधूं मुडे न निहार पंहिंजे यार जे निस्बत दे निहार ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ तुंहिंजी चीच में 5000 जी मुंडी पई हूंदी आहे जेका तुंहिंजी महिनत जी ठहियल हूंदी आहे पर जेकर तोखे कंहिं दोस्त जी तरफ़ां टके जो पितल जो छलो मिलंदो आहे उहो बिस्मिल्लाह करे पाईंदो आहे उन 5000 जे मुंडीअ ॾे निहारींदो बि नहीं उन छले खे पियो चुमंदो ई छाजे करे चवंदो हीअ 5000 जी मुंडी क़ीमत वारी ना है ई छलो कीमत वारो आ फकीर आदो चयो चवे तो अदा अल्लाह जे नाले ते दे इनन बिनी शैन मा हिकड़ी शे दे ऐं दे भी जरूर बुधाए त मुंडी दी दे या छलो दी दे जवाब छा दी दे वा 5000 जी थई छलो त टके जो आ चो आहे त टके जो पर निस्बत यार जी जो कुर्बान ओ मुझा दोस्त अजीज इहाई इश्क जी निशानियां मुझे महबूब मुस्तफा जो गुलाम एक यहूदी वट नौकर बीठला उन यहूदी जॾहिं मक्के पाक जे सरजमीन ते मुझे आका मदीने वारे मीर जो जिक्र ॿुधो मोटी आयो पंहिंजे नौकरन खे गॾु करे थो चवे यार ॻाल्हि ॿुधो अॼु मक्के में हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी आयो चवनि था त अहिड़ो हिकिड़ो जवान आयो जंहिं ऐलाने नबूवत कयो जो जेको भी उनखे ॾिसंदो दिल खसराए वेहंदो उन यहूदी वटि हिकिड़ो गुलाम जंहिंजो नालो अब्दुल्लाह है ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज
अजीज अब्दुल्ला जे जिए कन ते आवाज पिया छो त जे मुकदर में भलाई हुंदी आ बहानो थींदो आ अज भी ही बहानो बन्यो आ मोहम्मद उस्मान मिलाद करण वारो केर थींदो आ मदीने वारे हुन खो करायो आ ए बहानो बन्यो आ के जे बख्शिश जो बहानो आ के जे मुजा दोस्त मदीने वञण जो बहानो आ जेतिरा भी वेठा हो जिते आवाज पहुंची रहो आ ओ मोहम्मद उस्मान अगर हिकड़े मानू जे दिल में भी गुनाहन खान दावत अचे वई हिकड़े मानू जे दिल में भी इश्क़ मुस्तफा में बलक लड़ी आया उन जी त बहारी थी वई पर तुझो भी बेड़ो तरी वयो रहमत खुदावंदी बहाना में जोयब अल्लाह जी रहमत बहाना गोली दिया ओ मुझा दोस्त अजीज उन अब्दुल्ला बिन हुज़ाफा उन यहूदी जो खिदमत करे नौकरी नहीं लिखी लिखी मक्के में भी दुआ मालूम कंदो आ जो नालो मुहम्मद जो नालो गाला 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 जो नालो कदे सोचो थी त अल्लाह ताला पांजे महबूब जो नालो केडो न सोहणो रखियो ज़माने जे अंदर ये हल्की सल्की म्यूजिक हले पियाने नो कन ही कोने असा जो हेड़ा हेड़ा आशिक मिलिया हाने तहां सा गदायो ज़माने जे अंदर नौजवान गौर कर ज़माने जे अंदर प्यार जी इंतहा कदे हुंदिया जडह गाला गाला ये वो सियासतदान वाली करे न न वहा ना है मैं एकड़ो मिसाल थो दिया ऊ धोको वा ये हकीकत जडह किस कई विदिया ज़ाल ऐ मुर्स जे दरमियान में याद रखी छडियो जडह ज़ाल ऐ मुर्स एक बे सा प्यार कंदे हिकड़ी किस कंदा हन अल्लाह ताला उन जा ला केतरा गुनाह माफ करे छडी मुसलमानो याद रखी छडियो थोड़ो मौजू घड़ी खला तब्दील तो कया याद रखी छडियो घर वारी जी इज्जत कयो अगर तवा पांजे घर के जन्नत बनाण चाहो था त अगर तवा जिंदगी के सुकून वारो बनाण चाहो था त अगर तवा चाहो था तवा जो औलाद नेक सालिह थे त अना वधी करे एकड़ो जुमलो तो चवा अगर तवा चाहो था त सुभाणे तवा जो जे के न्याणी शादी करे इज्जत ए सुकून जी जिंदगी गुजारीन त पो तवा जे ला जरूरियात जेका तवा जे निकाह में उहा भी कहजी न्याणी आ उन जी इज्जत कर त रब तुझे न्याणी जी इज्जत पाणे कराए छडी छो त वौण काहे कमद कहे भी कोन खयो सारियो काहे कणक कहे भी कान खया तुझी त घर वारी आ तुझे त निकाह में लेकिन कहजी धी त आहे न बुधा जे करे तुझी सुभाणे न्याणी अचे चवे बाबा जीव मुझी बचड़ी एड़ो त भलारो मुर्स दिदो थई जेको 24 कलाक डुंगुरी खखर मोहते डंगे थी वनेस मुंह दई गालाए बि कोन थो खिले भी कोन थो अमा वडो को भाड़ियो आ बाबा वारो कर फलाणो मौलवी फकीर गुलाम नबी ताहिरी डाडो भलो तावीज लिखंदो आ मैं गुफा फकीर गुलाम हुसैन ओठो डाडो सोहणो तावीज लिखंदो आ बाबा वारो कर वनी तावीज वठी आ हाज़िर बचा वञा थो ओ मौली साहब वारो कर तावीज ने मोर न्याणे के अलाए कहिड़ी लुंडी खाधो आ वती तो तावीज कराइंदो को कारी कुकड़ी घुर दई को कारो बकर घुर दई छाजे करे तो तकलीफ करी मुझी न्याणी खुश ना है तो मुसलमान सोच जड़े तू भी पंजे साल के डंगी दे खिली न गालाई दे तकलीफ दी दे उहा रोई पंजे अपान दे विंदी उहे भी ये तकलीफ में ईंदा इन करे भलो थे घर मुसीबतों का पाण के आजाद कर पांजे घर वारी सा सोहनी जिंदगी बसर कर मुझे मुर्शिद सजन से दामत बरकातुल आली जो इहो बार बार फकीरन के हुक्म होंदो आ जे चाहे था त जिंदगी पुरसुकून गुजरे त पांजे घर वारी के इज्जत दियो अल्लाह कदो तमा जो न्याणी इज्जत जी जिंदगी गुजारी काथे अर्ज पे कयो त दुनिया जी प्यारे में प्यारी शे हाँ नौजवान अंग्रेजी वाले किस्सा ठीक है मुझा दोस्त खिले वो भी सही लेकिन गौर कयो दुनिया जी अंदर मुझे करीम रब प्यारे में प्यारो रिश्तो कह
कंहिंजो बनायो आहे चओ माउ जो बनायो कंहिंजो गला गला कंहिंजो मां अम्मड़ मां अम्मड़ माउ चओ तॾहिं बि ॿई चप हिकिड़ो दफ़ो हिक ॿिए खे चुमी था ॾियनि छा था ॾियनि अम्मड़ चओ तॾहिं बि ॿई चप हिक ॿिए खे हिकु दफ़ो चुमी था ॾियनि इहो दुनिया जो उहो अज़ीम रिश्तो आहे जंहिं रिश्ते जहिड़ो दुनिया में कोई रिश्तो न आहे जंहिं रिश्ते जहिड़े पाकीज़गीअ जहिड़ो दुनिया जे अंदरि ॿियो रिश्तो न आहे जंहिं रिश्ते जे लाइ मुंहिंजो मदीने जो मीर पियो फरमाए छा मुंहिंजे आका फरमायो त अमड़नि जे कदमनि जे हेठों ख़बर अथव न अमड़ जे कदमनि जे हेठों जन्नत आहे मुंहिंजे आका ईअं कोन फरमाए त मौलवीअ जे माउ जे कदमनि जे हेठों मुंहिंजे आका ईअं कोन फरमायो त पीर जे माउ जे कदमनि जे हेठों मुंहिंजे आका ईअं कोन फरमायो त डॉक्टर जे माउ जे कदमनि जे हेठों मुंहिंजे मदीने जे मीर फरमायो उम्महात मुंहिंजे आका फरमायो हदीस लफ्ज़ थोड़ा फिलहाल से न माने करी विया मुंहिंजे आका मदीने जे मीर फरमायो अमड़ जे कदमनि जे हेठों जन्नत उहा ईअं रपक मदीने वारे साईं कोन फरमायो त नमाज़ न हुजे या बेनमाज़ न हुजे मां हूंदी उहा पीर जी हुजे या फ़कीर जी हुजे अमीर जी हुजे या ग़रीब जी हुजे मुंहिंजे आका फरमायो उन जे कदमनि जे हेठों जन्नत मुंहिंजा तहतल जन्नत फी अक़दामिल उम्महात قال رسول الله صلى الله عليه وسلم تحت الجنة في أقدام الأمهات अमड़ जे कदमनि जे हेठां मथां न मुंहिंजे आका फरमायो थोड़ो थोड़ो त गौर कर निमाज़ी निमाज़ छो पढ़ंदो आहे ॻाल्हि कान अथव ख़बर छो पढ़ो ई कोन अठे ॾींहं वेंदा मस्जिद में निमाज़ी निमाज़ छो पढ़ंदो आहे त रब राज़ी थिए त जन्नत मिले हाजी हज छो कंदो आहे त रब राज़ी थिए त जन्नत मिले सखी ख़ैरातूं छो कंदो आहे त रब राज़ी थिए त जन्नत मिले शहीद कुर्बान जान छो कंदो आहे त रब राज़ी थिए त जन्नत मिले दुनिया जा तमाम अमल इन लाइ कबा आहिनि त जन्नत मिले कुर्बान वञा मदीने जा मीर तुंहिंजे शान जे मथां मुंहिंजे आका उन जन्नत खे खणी अमड़ जे कदमनि जे हेठां रखी छॾियो आए है सोड़े लती बता कई वञी छो वणकार वञी छो वणकार अदा तूं हित न गोली हो तखे लिखो कीन लतीफ़ चवे बारो चोबे पार थी सभी बद सदरो पिरत पुनल सी पार तिहां पोइ निहार त तो मई देरो दोस्त जो हज तुंहिंजा पोइ थींदा निमाज़ूं तुंहिंजूं पोइ थींदियूं ज़कातूं तुंहिंजूं पोइ थींदियूं सभु कुझु तुंहिंजो पोइ थींदो पहिरें अमड़ जीजल खे राज़ी कर जन्नत बि हिते थई ख़ुदा बि तोखे इतां मिलंदो त महबूब मुस्तफ़ा बि तोखे इतां मिलंदो अमड़ जे कदमनि जे हेठां ॻाल्हि अमड़ जे कदमनि जे हेठों इन जन्नत के चिमड़ियों दे मुझे आका फरमायो जेडी मल टाइम मिलेव जेडी मल वक्त मिलेव अबे आई अमड़ सा गद वेहंदा कयो उन सा कचहरियों कंदा कयो या रसूल अल्लाह छो मुझे महबूब फरमायो अबे अमड़ सा गद घर ल खड़न मां हिक हिक खड़ी इबादत में लिखी वेंदी आ पोइ जैसा गद वेहण में इबादत हुजे तव्हां असांजो छा ख़्याल आहे ओ नौजवान फ़िक्र कर ख़्याल कर नंढो खणी पीही रहंदो आहे नौजवान अम्मा मूंखे फलाणी हूर सां शादी कराई थी त ठीकु आहे न त मां दादुल दरिया जो मुंहुं थो कयां
ए नौजवान तोखे अमड़ दुख इन ला ॾिसी था थियो तुंहिंजे पीउ तुंहिंजे लाइ परेशानियूं कटे कटे तुंहिंजे लख उमेदूं अबे अम्मा जूं औलाद में हूंदियूं आहिनि इन जे लाइ हूंदियूं आहिनि त तूं वॾो थी उनखे न छाॾे तूं वॾो थी उनखे दुख ॾे नौजवान सोभर जवान उहो हूंदो आहे जंहिंजे आॾो फर्स्ट लाइफ हूंदी आहे सेकंड वाइफ हूंदी आहे फर्स्ट लाइफ में केरु आहे अबे ऐं अम्मा जी ख़िदमत जो जज़्बो हुजे त या अल्लाह मूंखे तौफ़ीक़ ॾे जंहिं अबे अम्मा कॾहिं खाधो कॾहिं न खाधो पर मूंखे नाश्तो ॾेई स्कूल तयार करे मोकिलियो अबे अम्मा वटि पैसा हुया या न हुया पर मूंखे 10-20 रुपया ख़र्ची ॾेई पोइ मोकिलियो अबे अम्मा वटि ताक़त हुई या न हुई पर मूंखे ड्रेस वठी ॾिनी मुंहिंजे अबे अम्मा सभु कुझु कयो लेकिन मूंखे कॾहिं ॾुखियो न कयो या अल्लाह मूंखे तौफ़ीक़ ॾे त मां पंहिंजे पेरनि ते बीही करे पहिरीं अबे अम्मा जो कुझु क़दुरु त कयां अबे अम्मा जो हक़ अदा नथो करे सघी नौजवान यादि रखी छॾ सॼी ज़िंदगी अबे अम्मा जा क़दम चुमी पोइ अबे अम्मा जो हक़ नथो पूरो करे सघी पर कुझु न कुझु क़दुरु करण जी कोशिशि कर सहाबी रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॻाल्हि मां ॻाल्हि निकिरंदी थियो न राति गुज़री वेंदी मां त चरियो तव्हां चवो चरे माला कीअं फाथासीं मुंहिंजा दोस्तो सहाबी रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे जीजल अमड़ खे कुलड़नि ते खणंदो आहे हिकिड़ो हज कराईंदो आहे ॿियो हज कराईंदो आहे जेके हाजी हज ते विया आहिनि उन्हनि खे ख़बर आहे त तवाफ़ काबा केतिरो मुश्किल आहे सफ़ा मरवा केतिरो मुश्किल आहे मैदान अरफात ते कीअं वञिबो आहे 10 हज हिक ॿिए जे पुठियां उन मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जे ग़ुलाम पंहिंजे जीजल अमड़ माज़ूर खे कुलड़े ते खणी कराया जेॾी महिल 10 हज कराए बस कई काबतुल्लाह जे सहन में वेही करे नफ़िल पढ़ी दुआ घुरी मुंहिंजा करीम रब तुंहिंजा लख अहसान जो मूं अॼु अमड़ जे जागन जो थोरो अदा करे छॾियो अञा दुआ घुरी बस कई ग़ैबी आवाज़ ईंदो ख़बरदार थी जा अञा त तो जीजल जे हिक राति जे ओ जागे जो थोरो बि न लाथो छा तो समझी मुसलमान सॼी ज़िंदगी ख़िदमत करी जीजल अमड़ जे हिक राति जे ओ जागे जो बि थोरो नथो लाहे सघी वरी मोटी मुंहिंजा दोस्त वरी मोटी साॻी जॻह ते हला मता चओ त फ़क़ीर खां ॻाल्हि विसरी वई सुभाणे कैसेट ॿुधी करे चओ हे फ़क़ीर ग़ुलाम हुसैन ज़रूरु हलाईंदो हे हलाईंदो चवंदो इते फ़क़ीर घुसी वियो किथों याद आ न अमड़ जे नाले तवां दम अमड़ जीजल में उहा ज़ात जीजल अमड़ जी जंहिंजे कदमनि जे हेठों जन्नत आ पर जन्नत आंदी कंहिं चओ मदीने वारे ॻाल्हा कंहिं आंदी क़ुरान जे 30 पारनि में किथे बि लिखियल आहे ॻाल्हा क़ुरान जे 30 पारनि में किथे लिखियल आहे अमड़ जे कदमनि जे हेठों जन्नत हुक्म आहे त अमड़ जी अदब कर अमड़ जी ख़िदमत कर एहसान कर अबे अम्मा सां थोरा गणाया विया लेकिन ईअं त किथे लिखियल कोन्हे अमड़ जे कदमनि जे हेठों जन्नत आहे पोइ स्टेज ते वेही छो चवंदो हुई त अमड़ जे कदमनि जे हेठों जन्नत आहे इहो कंहिं हुकुम कयो मुंहिंजे मदीने जे शहनशाह कयो जेको खणी विरहाईंदो आहे उहो केरु आहे उहो मुख़्तार कुल न आहे त ॿियो केरु मुझे मदीने जे मीर जन्नत के खणी अमड़ जे कदमनि जे हेठां रखियो आहे ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ ॻाल्हि पे कयमि जंहिं महबूब जन्नत के खणी अमड़ जे कदमनि जे हेठां रखियो आहे चवंदो हुई अम्मा त तुंहिंजा चप हिक ॿिए खे हिकु दफ़ो भाग रुपए चुमी ॾींदा आहिनि चओ अम्मा चओ अम्मा वरी चओ तुंहिंजे चपनि हिक ॿिए खे चुमी ॾिनी आहे कावड़ हिते चओ अम्मा ये तो कोने चाहिए ना अम्मा अमड़ चवण सां अम्मा चवण सां ए चप हिक ॿिए खे हिकु दफ़ो चुमी ॾींदा आहिनि लेकिन मुसलमान थोरो वधीक करे चओ मुहम्मद चओ त सही मुहम्मद चओ हाणे पंहिंजे चप्पल ॾे घणा दफ़ा हिक ॿिए खे मखो जी चुमी खाई ॾियनि जवाब त दे मुहम्मद रब जे ज़ात फरमायो मां पंहिंजे पीर जो इस्म ई अहिड़ो रखियो आहे जेका दुनिया में मुंहिंजा दोस्त बेदाग़ अमड़ जी ज़ात
ता उन जो नालो वठंदे तुंहिंजा चप हिक ॿिए खे हिकु दफ़ो चुमी ॾींदा पर मुंहिंजे महबूब जो इस्म वठंदे तुंहिंजा चप दफ़ा हिक ॿिए खे भाकुर पाए चुमियूं ॾींदा। जुल्फ़ देखी है कि नजरों ने घटा देखी है, जुल्फ़ देखी है कि नजरों ने घटा देखी है। अरे लुट गया जिसने मेरे आका की अदा देखी है। उन्होंने पंहिंजो जानियो कुर्बान करे छॾियो, बच्चा कुर्बान करे छॾिया। चन महबूब मुस्तफ़ा जो हिकिड़ो दफ़ो दीदार कयो, चयो सभु कुझु कुर्बान रुगी महबूब जो हिकिड़ो दीदार थी वञे। वरी रिवस में वठी उते पहुचाए काथे जिते यहूदी ऐलान कयो त ॿुधो तम त मक्के में महबूब आयो वा, गुलाम अब्दुल्लाह ॿुधो वा, सिधो कमुकार छॾे मक्के में आयो आ। दिल भर खे ॾिसंदो आ, ॾिसी पंहिंजी दिलड़ी ठारींदो आ। आयो आ बाज़ार, काथे आयो आयो बाज़ार, साम्हूं कई दीदार। आयो बाज़ार, साम्हूं कई दीदार, दिल में थी वियुस प्यार, हाणे दिल थी वई बेकरार। दिलड़ी महबूब खे ॾेई मोटी आयो आ, कमुकार कंदो आ, लेकिन ख़याल रूह महबूब जे ज़ात में उन दीदार में मस्त लॻो पियो हूंदो आ। यहूदी पुछंदो ओ अब्दुल्ला, जी आका मां कुछ ॾींहंनि खां ॾिसां पे तो तू कम त करी थो पियो, पर लॻे थो त बेदिलियो कम पे थो करी। ईअं थो महसूस थिए त तुंहिंजो जिस्म हिते आ पर तुंहिंजो रूह किथे ॿिए हंधि आ। न बादशाह, अहिड़ी ॻाल्हि नाहे। वक़्तु हलंदो थो रहे, आख़िर मोहब्बत आ न सही छुपाए छड़ी चमका तैबा का चाँद, जी सुहानी घड़ी चमका तैबा का चाँद, जी सुहानी घड़ी चमका तैबा का चाँद। उस दिल अफरोज़े साअत पे लाखों सलाम मुस्तफ़ा जाने रहमत पे लाखों सलाम। शम्ए बज़ में हिदायत पे लाखों सलाम, शम्ए बज़ में हिदायत पे लाखों। वो हमारे नबी उनके हम उम्मती, वो हमारे नबी उनके हम उम्मती। उम्मती तेरी किस्मत पे लाखों सलाम मुस्तफ़ा जाने रहमत पे लाखों सलाम। शम्ए बज़ में हिदायत पे लाख। ऐ खुदा के लादुले प्यारे रसूल, ये सलामे आज जाना हो कबूल। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतल लिल आलमीन। कोई सैयद सादात अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन।
रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। मुझा करीम रब मोहम्मद उस्मान मीलाद करायो उन ते रहम फरमा, पर जंहिंजे कखड़न में मीलाद थियो आहे मौला उन खे बि क़बूल फरमा, उन जे कखड़न खे क़बूल फरमा। खुश नसीब आहे उहो जंहिंजे कखड़न में मुंहिंजे आका जो मीलाद थी रहियो आहे। करीम रब जे उन जे कखड़न खे आका जे मीलाद सां आबाद कयो थे मौला उन जे घर खे, उन जे घर जे बचड़न जे दिलनि खे बि ईअं मुंहिंजे आका जे प्यार सां आबाद फरमा। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन बिरहमतिका। छोड़ने के नगर